अली मोहम्मद लाशारी साहब जैं सोने अंदाज़ में नात शरीफ़ ॿुधाई। हींअर आउं उस्ताद मुश्ताक लगारी खे गुज़ारिश कंदुसि त हू अचे ऐं आयल महिमाननि खे आजाणो ॾे ऐं उन्हनि जे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आया अंगण अजीब थिया नसीब भला, उहे अंगण चुमा या अजीब चुमा। हक़ीक़त इहा ई आहे त हिन वक़्तु जेके असांजा अजीब आया आहिनि परे परे खां, उहे बि चुमण जहिड़ा इन करे ई आहिनि ऐं उहे बि चुमण जहिड़ा आहिनि ऐं असांजो हीउ अंगण बि चुमण जहिड़ो आहे। अंगण बि असांजो बहकी पियो आहे अॼु ऐं ख़ासि ख़ुसूसन बिलख़ुसूसन असांजो महफ़िल जो मोहर, कचहरी जो मोहर, भाउ जेको आहे सो अली बख़्श मरी ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि खे वेलकम, भलीकार ऐं भली आया, जी आया, वॾी महिरबानी। हींअर उन दोस्त जा उन भाउ जा असां उस्ताद अल्लाह बख़्श ऐं शाइरीअ जे हवाले सां जंहिंजो तख़ल्लुस आहे बख़्शल लगारी, जंहिंजूं खोड़ सारी शाइरी नातुनि में बि आहे त कलामनि में बि आहे। उन्हीअ सां जेका रूह रिहाण या उन सां जेका अॼु शाम मल्हाइण जे हवाले सां या उन जे किरदार ते ॻाल्हाइण जे हवाले सां या उन दोस्त खे भेटा ॾियण सां असां अॼु जेको गॾु थिया आहियूं, उन्हीअ जे लाइ आउं हींअर साईं उस्ताद वालिद खे अर्ज़ु कंदुसि त हू अचे ऐं सिखेसि अजरक जो तोहफ़ो पेश करे ऐं जिन दोस्तनि अजरकनि जा तोहफ़ा पर हिकु हिकु थी अचे त बहितरु थींदो। उस्ताद वालिद नो सूमरो, ताड़ी वॼायो त भले वॼायो। महिरबानी। उनखां पोइ चाचो मोहरम जेको असांजो सुठो दोस्त, महिरबान ऐं हमेशह असांजे सॾ ते ईंदड़, उनखे गुज़ारिश आहे त साईं जेको आहे सो बख़्शल खे अजरक जो तोहफ़ो पेश। उनखां पोइ वॾी जेको आहे असांखे जा शिदत सां इंतज़ारु करे रहियो आहे हिन दरगाह जो मुतवली जत फ़क़ीर साईं उस्ताद मुश्ताक लगारीअ खे गुज़ारिश आहे त हू अचे दरगाह ते अक़ीदत जा गुल बि चाढ़े ऐं चादर बि साईं जे मथां चाढ़े। अजरक जो तोहफ़ो साईं। उनखां पोइ यार मां पंहिंजो अजरक पराए पोइ हली बख़्श अदा हाणे त साहब न आहे, मां अजरक वठी अलाए काॾूं दिलि त चए थी त लाहियांसि, वरी पोइ सुभाणे वठंदासीं। हिन में रिकॉर्डिंग थी थिए अड़ी अलाह मां अदा मां साईंअ ते जेको आहे चादर थो चाढ़ियां, वाह बि थी कॾहिं कंहिं दरगाह ते न वियो आहे। पहिरीं दरगाह हा साईं अजरक जो तोहफ़ो भाउ अदा मुंहिंजो फ़ोटू कढजांइ रे, ठीकु आहे। अलाह साईं हयाती ॾेसि, हक़ीक़त इहा आहे। हाणे आख़िर में ॿियो कंहिं अजरक जो तो वांदो आहियां अली बख़्श, हाँ साईं असांजो प्यारो दोस्त अली बख़्श मरी साहब, दरगाह जो पांधीअड़ो, दरगाह खे मशहूरु करण वारो, खोड़ सारा फ़ोननि ते बि पुछंदा आहिनि या बख़्शल जी दरगाह किथे आहे। बहरहाल साईं जी वॾी महिरबानी जंहिं रेडियो ते जंहिं जेको आहे सो हिन असांजे महफ़िलुनि खे
मान बख़्शो। हक़ीक़त आहे त हिन दोस्त जी जेतिरी बि तारीफ़ कजे घटि आहे। उसाला बख़्श एॾो असांखे बि ख़बर कोन हुई त हीउ को एॾो वॾो शाइरु आहे। सची ॻाल्हि इहा ई आहे त जॾहिं हिन जी शाइरी, जॾहिं हिन जी जेको आहे सो ॿुधी थिए, हेॾां असांजो भाउ आब्द अली सोलंगी जंहिं उनखे जेको आहे सो सुर जो रंग ॾेई ऐं तमामु हिकिड़ो जेको आहे सो बहितरीनु अंदाज़ में रूशनास कयो। इहा हक़ीक़त आहे त असीं साईं अली बख़्श मरी साहिबु चचे मुहरम या भाउ आबिद हुसैन जा महिरबानी थोराइता आहियूं, जंहिं हिन नंढड़े ॻोठ जे नंढड़े शाइर खे एॾो मथे खणी आया जो असांजे सम्झ खां ॻाल्हि ईमानदारी बाथे हुई। इन जे करे त असांखां दोस्त पुछंदा हुया त साईं बख़्शल ॾे हलूं, बख़्शल जी शाइरी जेको आहे हेॾी आहे दरगाह ते। मां चवंदोमांसि तव्हां दरगाह ते न हलो, असांजा पोल पधरा थींदा। बहरहाल इहे दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, वॾा वड़। हाणे इन ई हवाले सां उस्ताद वालियत ने हिन जी शख़्सियत जी ज़िंदगीअ ते हक़ीक़त आहे जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। हीउ शरीफ़, निमाणो, बेहद प्यार करण वारो, मुख़लिस, सचो दोस्त, हमदर्द, जेके बि हिन जी क्वालिटियूं चइजनि त उहे सभु हिन दोस्त में आहिनि। छाजे करे असांजो त हिते बचपन गुज़रियो आहे, पर हक़ीक़त इहा ई आहे त बचपन गुज़रणु पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं असां स्कूल में हिन असां गॾु रहियासीं ऐं जॾहिं वेझड़ो अचे थो ऐं या हिते जेकॾहिं न अचण त फ़ोनियूं करे घुराइण, इहा संदसि मुहबत आहे। ऐं इहा जेका हिन जी मुहबत, इहो प्यार सभिनी दोस्तनि सां, ॻोठ वारनि सां, पाड़े वारनि सां, ॿियनि सां उथणु वेहणु, बहरहाल गुस्से ते कब्ज़ो कंट्रोल करणु, त इहे शयूं सभु हिन में आहिनि। शाइरी हिन कीअं कई, छो कई, उहो वरी आख़िरी जेको आहे सो आख़िर पाण ज़रूरु ॿुधाईंदो त मूंखे किथां लौ लॻी, किथां लापिकड़ लॻी, जो इन शइ खे मां जेको आहे सो चिंबड़ी पियसि। त हाणे इन जे सां साईं उस्ताद वालियत ॾिनो इलाही घणो रहियो आहे, मूंखां बि वधीक। साईंअ खे गुज़ारिश आहे त कुझु ॿ टे लफ़्ज़ साईंअ जे शान में ज़रूरु चओ, या ॿधियूं कयोसीं। न न, तव्हां ॿ टे लफ़्ज़ ज़रूरु ॻाल्हायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मोहतरम उस्ताद अल्लाह बख़्श उर्फ़ बशखल लगारी, जंहिंसां असांजो तमामु घणो वक़्तु गॾु गुज़रियो। साईं तमामु सचार, ईमानदार ऐं मुहबत करण वारो इंसानु आहे। ऐं ख़बर कोन पई त हिन शाइरी किथां शुरू कई, कीअं शुरू कई, पर साईं जी शाइरी तमामु सुठी हुई। ऐं साईं हिन वक़्तु रेडियो पाकिस्तान ख़ैर परतां साईं जी शाइरी हले थी, नातिया बि हले थी ऐं उहा बि हले थी। महफ़िलनि में बि तमामु घणी शाइरी साईं जी ॻाई वञे थी। असां दुआ था कयूं त अलाह साईं हिन खे इन मंज़िल ते अञा अॻिते खणी वेंदो ऐं कामयाबी हासिलु कंदो। इहा हक़ीक़त आहे त साईं बख़्शलीअ जे कलाम में जेको दर्द आहे, कलाम में जेका मुहबत आहे, कलाम में जेको मैसेज आहे, उहो हिकिड़ो वॾो असांजे लाइ सबक़ु बि आहे। पर हक़ीक़त इहा ई आहे त असां घणियूं दोस्त सां मज़ाक़ उन में पंहिंजे हिसाब सां जेको आहे घणे करण ते हिन ते ठठोल बि कंदा आहियूं त यार हीअ छा आहे छो, पर ईअं करणु न खपे। पर साईंअ जी जेका इहा शाइरी आहे उहा वॾी हिकिड़ी जेको आहे सो माना खेज़ आहे। हींअर आउं उस्ताद असगर खे गुज़ारिश कंदुसि त साईंअ जे शाइरीअ मुतलक़, छो जो हू पाण अदीब बि आहिनि, दानश्वर बि आहिनि, सुठा शाइर बि आहिनि, ऐं उहे हिन जी शाइरीअ खे, हिन शख़्सियत खे कीअं था सम्झनि। उस्ताद असगर अली, हा, उस्ताद हिकिड़ो किताब बि लिखियो आहे, उहो जेको आहे सो उनजो हवालो पाण ॾींदो, छो जो असां पढ़ियो कोन्हे। बहरहाल जेकॾहिं हिकिड़ी शइ इहा ई आहे त उस्ताद जी हिकिड़ी शाइरी तमामु जेको आहे सो इलाही शाइरी आहे। हिकिड़ो जेको आहे सो नात जेको आहे सो साईं जी तमामु वॾी पॉपुलर थी, या उन सां गॾोगॾु पुराणा कलाम जेको आहे जलाल चांडे, या उन सां गॾोगॾु मशहूरु जेको आहे सो ॻाइणनि,
इहा सुठे नमूने सां जेको आहे सो ॻाया आहिनि। ही बि हिकिड़े नंढे ॻोठ जी पैदावार आहे। संदसि महिनत, संदसि जेको आहे सो कावश अल्लाह ताला जी महिरबानीअ सां साईंअ खे बि मशहूरु कयो ऐं हिन वक़्तु जेको आहे सो काफ़ी जेको आहे सो असांजी पूरी सिंध में सुञातो थो वञे शाइरीअ जे लिहाज़ खां। साईं जो नालो नूर मोहम्मद आहे। साईं असां गॾु पढ़िया आहियूं। हक़ीक़त पहिरियों उस्ताद असगर जे नाले सां मशहूरु हो, मूंखे बि ख़बर कोन हुई त साईं जो नालो को नूर मोहम्मद आहे। पर जॾहिं उते क्लास में वियासीं त ख़बर पई त साईं जो नालो असुल नूर मोहम्मद आहे, तख़लुस साईं जो असगर आहे। उन हवाले सां साईं जी वॾी हिकिड़ी जेको आहे सो जाखोड़ आहे। अलाह साईं जेको आहे सो हयाती ॾेसि ऐं उमेद त इहा ई आहे त जेको आहे सो सिंध जे अवाम जे लाइ हिन जो जेको मैसेज आहे मुहबत भरियो, इन मज़ा जेको आहे असांजे मारवड़नि जो आवाज़ु इहो क़ौम ताईं पुॼाइण में साईं जो अहम किरदारु आहे। साईं असगर अली मैसर साहब, ताड़ियूं त वॼायो नी अबा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। माण्हू सभई नमावती, पखी सभई नहंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूहे बहार जी। मिठा माण्हू हली आया असांजे यार महफ़िल में, कराया जन अची पंहिंजा मूंखे दीदार महफ़िल में। रहियो गम कोन असगर, ख़ुशी आहे मिली दिलि खे, मयसर थियो भलो मुक़दर मिलिया दिलदार महफ़िल में। साईं उस्ताद बख्शल लगारी असांखे त इहो ॿुधाए त बाबा मच कचहरी आहे। असांखे जे इहो ॿुधाया त मूंसां रिहाण आहे ऐं मूंसां रिहाण रचाई वई आहे त 4 अखर सां अचूं असां लिखी त उहो बहितर थिए हा। पर पोइ साईं जे लाइ पोइ मां अॻिते ॻाल्हाईंदुसि। चौसठो मां हिते साईं जे लाइ हिकिड़ो थोरो लिखियो आहे, उहो तव्हांखे अॻ में पेश कयां। पोइ साईं मखण माखीअ मिस्रीअ खां मिठो बख्शल लगारी आहे। मखण माखीअ मिस्रीअ खां मिठो बख्शल लगारी आहे। कसम रब जो अखियुनि सां जंहिं ॾिठो बख्शल लगारी आहे। ख़ुशियुनि में सारी महफ़िल आहे चवे असगर महेसर हुई। ख़ुशियुनि में सारी महफ़िल आहे चवे असगर महेसर हुई। परे नाहे असां सां हिते कठो बख्शल लगारी आहे। साईं बख्शल लगारी असांजो भाउ बि आहे, दोस्त बि आहे, बचो बि आहे। पाड़े जा माण्हू आहियूं ऐं तमामु साईंअ सां असांजो वक़्तु घणो गॾु गुज़रियो। साईं जे वालिद साहब बि तमामु प्यारो माण्हू हो, उहो बि असां सां प्यारु कंदो हो, असां बि हिन सां प्यारु कयूं था। पोइ साईं बज़्म सलीम जो प्रोग्राम हूंदो हो, हाई स्कूल में प्रोग्राम थींदो हो। पोइ साईं बि उते हिकिड़े दफ़े असांखे चयोसीं मां बि मिड़ई 2 अखर 4 मिड़ई लिखिया अने मां खणी अचां असांजी महफ़िल में। पोइ साईं उते आयो। उते साईं मुनीर सोलंगी वारा हूंदा, साईं मिस्किन राशिदी वारा, ख़ादिम रफ़ीकी वारा ॿिया दोस्त हुया। सलाड़जी पियासीं। हलंदे हलंदे साईंअ जे शाइरीअ में पुख़्तगी आई, रवानगी आई। बर वधण सां साईं शाइरी लिखे थो पियो। पोइ तमामु त सुठी ॻाल्हि आहे। असांखे त ख़ुशी थी थिए त साईं इन मंज़िल ते अची वियो ऐं उन सां बहितरीनु माना इहो उस्ताद बि आहे। ऐं मां थोराइतो भाऊ इहो अली बख्श मरीअ जो बि आहियां, जो साईंअ खे रेडियो पाकिस्तान ते साईंअ खे आंदई। ऐं जेको असांजो हाल हुयो त कैसेट जे दुनिया में साईं जी असां बि शाइरी जेको हाल बि मां पेश पहिरियां त चाह वधरायोसीं त उन में शाइरी साईं जी आई, अॻिते आई। असांजे पाड़े जो माण्हू आहे, भलो माण्हू आहे, सुठी शाइरी थो करे, सुठी शाइरी में रवानगी आहे। ही शाइरी जेकी आहे कुदरती ॾात आहे, सभु कंहिंजो इहो वसु न आहे। तो बहरहाल साईं तमामु सुठो थो लिखे, नातिया शाइरी बि। ऐं उन खां पोइ मौसीक़ीअ जे हिसाब सां जेकी शाइरी जेकी माना लिखे थो, हिकिड़े क़ादिर कलाम शाइर में जेके ख़ूबियूं हूंदियूं आहिनि उहे साईं में असांखे नज़र अचनि थियूं। असांजी साईंअ खे दुआ आहे त अलाह करे इन फ़न सां निभाईंदो रहे, पंहिंजे हुन उस्तादारे फ़न सां बि निभाईंदो रहे, हिन फ़न सां बि निभाईंदो रहे।
त असांजी दिलि अञा बि ख़ुशि थींदी ऐं हिकिड़ो माना अदब में हिकिड़ो वाधारो ईंदो, असांखे ख़ुशी थी थिए। असांजो पाड़े जो भाउ आहे, असांखे तमामु असां ख़ुशि आहियूं। पर जिन दोस्तनि साईंअ खे अॻिते आंदो आहे उन्हनि खे बि असां दुआऊं था ॾियूं त उन्हनि खे साथ में साईंअ खे सलाड़े अॻिते खयूं हलनि त तमामु बहितरु सुठी ॻाल्हि थींदी। साईं तमामु हिकिड़ो प्यारो माण्हू आहे। महफ़िल में काफ़ी दोस्त ॻाल्हाईंदा, हाल बि मां पेश पिरियां। साईं लाइ जेको ॻाल्हाइजे उहो घटि आहे। साईं में अलाह साईं उहे कुल ख़ूबियूं रखियूं आहिनि। ख़ुदा हाफ़िज़। ही हुयो साईं असगर मयसर साहब। हाणे ॿियो को दोस्त ॻाल्हाइणु चाहींदो? न त हाणे भाउ अली बख़्श जे तक़रीर खां अॻु ॻाल्हाइण खां अॻु में हिन जी शाइरी जेका आहे असां वटि उन दोस्त बि ॻाई, भाउ आबिद सोलंकी साहब। उन खां जेको आहे सो असां थोरो इहो ज़रूरु पुछंदासीं त हिन जी जेका तव्हां शाइरी जो ॻाई उन मां अव्हांखे केतिरी मोट मिली, या उन जो जेको आहे सो तव्हां ते जे जेको आहे शख़्सियत ते केतिरो असरु पियो, उन जे शाइरीअ मुतालिक़ ज़रूरु तव्हां ॿुधाईंदा। आबिद अली ताड़ी वॼायो त भले वॼायो, का टैक्स कोन्हे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सॼी संगत खे परे ओरे खां कई आयल महिमाननि खे अस्सलाम वालेकुम। हक़ीक़त जी ॻाल्हि इहा ई आहे त मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे ई नथी त मां साईं जिन जे लाइ छा चवां। बसि मां सिर्फ़ु ॿ लफ़्ज़ इहे चवंदुसि त जेकॾहिं बख़्शल लगारी आहे त आबिद अली सोलंकी आहे। मूंखे जेका मोट मिली आहे उन मां मक़सदु इहो ई थो निकिरे त जे बख़्शल लगारी आहे त आबिद सोलंकी आहे। जेकॾहिं इहो न हुजे हा त शायदि आबिद सोलंकी तव्हांजे साम्हूं न हुजे हा। वॾियूं महिरबानियूं। मूंखे बि सम्झ में ॻाल्हि नथी अचे त मां छा चवां। वॾा कुर्ब। वॾी महिरबानी। असुलु ईअं न आहे साईं, शाइर पंहिंजे हिसाब सां शाइरी कंदो आहे, उनखे धुन जो वरी कुदरती जेकॾहिं उन सां गॾोगॾु कंहिं ॻाइणे जो फ़नकार जो आवाज़ु जेको आहे उनखे या का धुन उन में ठाहे पेश करे थो त उन शाइरीअ खे 14 चंड लॻी था वञनि। हक़ीक़तूं आहिनि। हिन वक़्तु उन शख़्सियत खे दावत ॾियण ॾेई रहियो आहियां, ॻाल्हाइण जे लाइ दावत ख़िताब ॾेई रहियो आहियां, जंहिं असां दोस्तनि खे हक़ीक़त उस्ताद अलाह बख़्श खे या असां दोस्तनि खे जेको ईअं सम्झो रेडियो जे दुनिया ते जेको आहे पॉपुलर कयो, उहा शख़्सियत आहे साईं अली बख़्श मरी साहब। ऐं इन जूं एतिरियूं महिरबानियूं आहिनि जो असां दोस्तनि खे महीने में ॿिए महीने अची करे या सिर्फ़ु बख़्शल जी मुहबत में असां दोस्तनि जे प्यार में हिते ईंदा आहिनि। इहा हक़ीक़तूं आहिनि पंहिंजे हिसाब सां त उन दोस्त खां जेको वस पुगो, जेतिरो रेडियो जी दुनिया अॼु FM ॿियूं शयूं जेको इंटरनेट ते जेको पॉपुलर करण में किरदारु आहे उहो साईं अली बख़्श जो आहे। खेसि गुज़ारिश आहे त हू साईं जन उस्ताद बख़्शल जे बारे में ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं अली बख़्श मरी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मूं गीत तुंहिंजी नज़र ते लिखियो हो, मूं गीत तुंहिंजी नज़र ते लिखियो हो, तुंहिंजी नज़र जी लहर ते लिखियो हो। हुजां तुंहिंजे क़दमनि में मां हमेशह हो साईं, तॾहिं मूं नाम तुंहिंजे पधर ते लिखियो हो। अस्सलाम वालेकुम। के माण्हू पंहिंजे सुहिणे किरदार, सुहिणे अख़लाक, सुहिणे रवैये, सचाई ऐं ईमानदारी जे अनमोल जज़्बनि सां अमर थी वेंदा आहिनि।
ही उहो खितो आहे, ही उहो इलाइक़ो आहे जिते असांखे जेका प्यार मोहबत ऐं शफ़क़त जेका नसीब थी उहा साईं असगर महेसर खां शुरू थी। जॾहिं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर मीडियम वेव जे औज ते हुयो त साईं असगर महेसर सां मुंहिंजो एतिरो तालुक़ु न हुयो, वाक़फ़ियत न हुई, दुआ सलाम न हुई, पर साईं जी शाइरी मूंखे एॾी पसंदि हुई जो मोहम्मद क़ासिम ओठे ॻायो, दुनिया में खोड़ ई सोना मगर मूंखे वणी थो तूं। त साईं सां जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी त साईं तव्हां महिरबानी तव्हांजी, तव्हांजो मुंहिंजो कलाम हलाईंदा आहियो रेडियो ते, मां हैरान थियो त अलाए कहिड़ो फ़नकार मोहम्मद क़ासिम ओठो ही त न आहे, पर साईं चयो न मां असगर महेसर आहे जेको शाइर। पोइ साईं सां मुंहिंजा ॿ भाकुर मिलिया त साईं तव्हांजी मोहबत, पर साईं जी मोहबत में एॾी हिकु सचाई ख़ुलूस हुयो जंहिंजो मां ज़िक्र करणु लामोड़ लफ़्ज़ कोन्हनि के। अहिड़ा अज़ीम इंसान, मोहबत ॾियण वारा सचा इंसान सदियुनि में पैदा थींदा आहिनि। जेकॾहिं साईं असगर महेसर खां पोइ हिन खिते जे मां उन्हनि अज़ीम इंसाननि जो ज़िक्र कयां त साईं सिकायल वालिद सुमरे जो नंबर बचे थो। उन फ़हिरिस्त में साईं वालिद सुमरो साहिबु जॾहिं रिटायर पिया थियनि त साईं ख़ासि तौर ते चाचे महरम ऐं मूंखे ख़ैरपुर मां घुरायो त साईं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। त साईं जूं मोहबतूं, साईं जो प्यार जे लाइ बि मां चवंदुसि त मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि के। वरी जेकॾहिं असां ॿी घिटी मटियूं था त साईं बख़्श लगारी उन घिटी में साम्हूं असांजे अचे थो। उन घिटी में प्यार मोहबत जा अनमोल गुल पोखियल आहिनि ऐं उन्हनि गुलनि जो ज़िक्र मूं वटि बि लफ़्ज़ कोन्हनि के। यकीन ॼाणो, थोरो साइड सां बीहो, थोरो साइड सां थी बीहो, वीडियो भले भरियो थोरो। त दोस्तो, हिन इलाइक़े सां असांजूं वॾियूं मोहबतूं आहिनि, वाबस्तियूं आहिनि। मूंखे शायदि ॾाढी बञा कोन लथी आहे त साईं मुश्ताक आरिज़ साहिब जन सां, साईं चाचे ग़ुलाम क़ादिर साईं जन सां अलाह साईं उनखे जन्नत नसीब करे, त असांजी उहा वाबस्तगी आहे, उहा मोहबत आहे, उहो प्यारु आहे। ऐं हे 4 वक़्त राति जा गॾु थिया आहिनि। मां पंहिंजे अबे ॾाॾे वारे ॻोठ में एॾी हुजत न कंदो आहियां जेतिरी मां हिते कंदो आहियां। मां कसम खणी चयो आहे, हर इंसान ते मुश्किल वक़्तु ईंदो आहे, हर इंसान ते ख़ुशियूं बि ईंदियूं आहिनि, मुर्कूं बि ईंदियूं आहिनि, त लुड़क बि मिलंदा आहिनि। इहो हिकिड़ो कुदरती फितरती अमल आहे, ज़िंदगी जो हिकु हिसो आहे। जॾहिं मुंहिंजे मथां मुश्किल वक़्तु हिकिड़ो अची वियो हो, सरकारी हुकूमती पॉलिसियूं मटिबियूं रहिबियूं आहिनि, उन में रेडियो पाकिस्तान जा 750 मुलाज़िम पूरे पाकिस्तान मां बरतरफ़ कया विया, त उन में बि जेकॾहिं मुंहिंजो साथ ॾियण वारा ही मुंहिंजा दोस्त, ही मुंहिंजा मोहसिन वेठा आहिनि। को कंहिंजे खाइण जो बुखियो न हूंदो आहे, को कंहिंजे 1000 ॿियनि जो बुखियो न हूंदो आहे, को कंहिंजे कपिड़नि जे वॻे जो बुखियो न हूंदो आहे, पर हिकिड़े ख़ुलूस जी ॻाल्हि हूंदी आहे त जंहिं वक़्तु असां रेडियो पाकिस्तान जा 750 मुलाज़िम असां इस्लामाबाद जे शाहरान ते धिका पिया खाऊं, असांजे मथां एफआईआरियूं पे थियूं इमरान ख़ान जे दौर में, असांजे मथां केस पे थिया, हाई कोर्ट जा धिका पे झलिया, असांजो को वाली वारस उते न पियो हुजे, जंहिं माण्हुनि सियासतदाननि खे असां वोट ॾिना, जंहिंजूं असां वर्कूं कयूं, पर उन्हनि खे एतिरो बि शर्म अचणु घुरिजे त असां रुमाल में वेड़े मीडिया ते असां उन्हनि जी वर्क कई, पर उन्हनि बेशरमनि असांखां अॼु ॾींहं ताईं फ़ोन करे साईं असगर साहिबु न पुछो त बाबा तव्हांजे घर में अटो आहे बि या न आहे। उन ॾुखे वक़्त में मुंहिंजा ई मोहसिन, मुंहिंजा ई दोस्त मूं सां गॾु रहिया, फ़ोनूं करे पुछनि पिया त बाबा अॼु ईद जी राति आहे, तव्हांजे घर में कुझु पको आहे न पको आहे। जेकॾहिं राति जो थिए ईद जी राति घर ॿाहिरों मोटी पिया अचूं त साईं हे थेली फलाणो ॾेई वियो आहे, हीअ शइ फलाणो ॾेई वियो आहे, त यकीन करियो त पर कंहिंजे खाइण सां
घणा केरु केतिरो ॾींदो, पर हिकिड़ो ख़ुलूस ॾिसबो आहे त यार मां हिन मुश्किल वक़्त में मुंहिंजा मोहसिन मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु बीठा आहिनि, त इन में जज़्बो पैदा थींदो आहे, इन में ताक़त पैदा थींदी आहे। त मां हीउ प्रोग्राम जेको अॼु तव्हां जे साम्हूं थी रहियो आहे, हीअ असांजो तक़रीबन 2-2.5 महीना साईं मुश्ताक साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई त महीने 2-3 अली बख़्श वारा महर चाचे महरम वारा महिरबानी कंदा आहिनि, हिते ईंदा आहिनि। साईं खे शायदि ग़लती थी आहे लफ़्ज़नि में, असां 10-15 ॾींहं ईंदा आहियूं, छो त साईं जी मोहबत अहिड़ी आहे। भोगन में यार यकीन कयो त भोगन में बि साईं वारा मज़ाक करिया, दरगाह यार यकीन कयो त मां अख़लाक़ी तौर ते मां साईं जो हिकिड़ो इहो सभु चाहींदड़ आहियां, फैन आहे हिकिड़ो। यार ज़रूरी न आहे त सैयदी ऐं पीरी ताईं उहो जेका ॻाल्हि हुजे। जेकॾहिं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे कयां, मुंहिंजा उस्ताद मोहसिन वेठा आहिनि, मां हिकिड़ो इन जे अॻियां हिकिड़ो नंढो ॿारु आहियां, फ़ैसिलो तव्हांजी अदालत में आहे, तव्हां फ़ैसिलो कयो। क़ुर पाक खे सभु मञूं था, जेको न मञियो काफ़र आहे। क़ुर पाक में क्लियर आयत आहे त हिकिड़ो कुतो क़यामत जॾहिं इंसान बणिजी जन्नत में वेंदो आहे, न आहे बाबा? सूरत कैफ़ में आहे, मञियो था न ॻाल्हि खे? पर नबी जो चाचो अबू जहल दोज़खी आहे इहो। त कमु छा ते आहे? किरदार ते आहे मुंहिंजा मिठा, सैयदी पीरी ते न आहे। जंहिंजो हिकिड़े कुते जो किरदारु भलो आहे जन्नत में थो वञे, नबी जो चाचो अबू जहल दोज़ख में थो वञे, त मुंहिंजा सुहिणा सैयदी मुर्शिद त हूंदो आहे हिकिड़े इंसान जे किरदार ते हूंदो आहे। हिसाब किताब जेको रोज़े महशर थींदो उहो किरदार जो थींदो, अख़लाक़ जो थींदो, त तव्हां केतिरनि इंसाननि जी दिलि दुखाई, केतिरनि इंसाननि खे तव्हां ख़ुशियूं ॾिनियूं, केतिरनि इंसाननि जी तव्हां भलाई कई। उते न तुंहिंजी वॾेराइप हलंदी, न तुंहिंजी ज़मीनदारी हलंदी, न तुंहिंजी सैयदी हलंदी, उते तुंहिंजो किरदारु हलंदो। त उहो ॾिसो त हाणे उहो किरदारु अली बख़्श जो भलो आहे या कंहिं ॿिए जो भलो आहे? किरदार खे तव्हां सोचो, किरदार खे तव्हां ॾिसो, उहो जन्नती आहे, उहो बुज़ुर्ग आहे मुंहिंजे नज़र में, जेको हिकिड़े अबोझ जी, ग़रीबनि जी, बेसहारनि जी पंहिंजे इदारे सां सचो आहे। यकीन कयो, मां हिकिड़ी साईं खे फ़ोन कई, मूं चवंदी सुभाणे असां कचहरी ते अचां, चवंदी सुभाणे न अचिजो। ख़ुदा जो मां हैरान थी वियुसि, साईं करे झलींदो ई मूंखे न आहे, अॼु कीअं थो चए सुभाणे न अचिजो? मुंहिंजो छो साईं? चई सुभाणे मुंहिंजो स्कूल आहे, तव्हां छंछरु ॾे अचो, आर्तवारु राति कचहरी कंदासीं। त यार एॾो हिकिड़ो पंहिंजे इदारनि सां मुख़लिस, इहा हिकु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। त मुंहिंजा दोस्तो अहिड़ा इंसान सदियुनि में ॼमंदा आहिनि। ख़ुदा जो कसम आहे, तव्हां ख़ुशकिस्मत आहियो त तव्हांखे असगर मैसर जहिड़ा शाइर मिलिया आहिनि, वालिदिन सुमरे जहिड़ा मिलिया आहिनि, साईं बख़्श लगारी जहिड़ा इंसान मिलिया आहिनि। तव्हां ख़ुशकिस्मत आहियो, क़दुरु कयो हिननि हीरनि जो। हिन जे वञण खां पोइ तव्हांखे अहसासु थींदो केरु केतिरो मोतबर हो, केरु केतिरो न हुयो। साईं बख़्श लगारी जी शाइरी जॾहिं मां ॿुधी, यकीन जहिड़ो मूंखे सुकून न पियो अचे। साईं जो हिकिड़ो केसट में रिकॉर्ड थियल शायदि शीनू साहिबु कोई, उनजी साईं चए तव्हांजी का शाइरी रिकॉर्ड आहे? चए ॿी त कान्हे, शीनू साहिबु मरहूम हाणे शायदि फोत थी वियो आहे, उनजी आवाज़ मुंहिंजी केसट रिकॉर्डिंग आहे। मूंखे चई हाणे मोकिलियो, देरि न कयो। साईं खां घुराए मां पहिरीं उहा नशर कई। उनखां पोइ मां भा आबिद साईं खां पुछियो भला साईं तव्हां पंहिंजी शाइरी कंहिं फ़नकार खे यादि आहे? छो त कंहिं नए फ़नकार ईंदासीं उन में टाइम लॻंदो। तकड़ में मां तव्हांजी अॼु जो मां वेठो आहियां त सुभाणे तव्हांजी शाइरी मां रेडियो में नशर करणु थो चाहियां। चई साईं ॿियो कोड़ो कोन्हे, दोस्त मुंहिंजो आहे फ़नकार, उनखे मुंहिंजी शाइरी यादि आहे। मूं चयो रेडियो जो पास थियल आहे? चई न आहे। मूं चयो हाणे मोकिलियो, हाणे था पास कयूंसि। ऐं मूं चयो बख़्श लगारी जहिड़े शाइर जी, हिकिड़े अज़ीम इंसान जी शाइरी वारो फ़नकार ॿी कैटेगरी में हुजे, इहो मूंखां बर्दाश्त कोन थो। साईं साम्हूं वेठो डबल कैटेगरी में अप्रूव थी वियो, जेका उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी कैटेगरी हुई। त मक़सदु चवण जो इहो आहे त साईं असांजो साईं ते को थोरो कोन्हे। हे 2-3 महीना अॻु में असां हीउ प्रोग्राम तरतीब ॾिनो हुयो त असां हीउ प्रोग्राम कंदासीं, साईं जे लाइ असां शाम मल्हाईंदासीं। यकीन ॼाणो त जंहिं लेवल जो साईं इंसानु आहे, अज़ीम शख़्सियत आहे, उन एतिरो असां हीउ प्रोग्राम न करे सघिया आहियूं। लेवल खां सफ़ा घटि आहे। ऐं मां अॼु वाइदो थो कयां त साईं मुश्ताक लगारी साहिबु वेठो आहे, साईं मुश्ताक लगारी जो सॼी संगत जेके बावहीद वारा वेठा आहिनि, त इंशाअल्लाह ताला तमामु जल्दी या हिन सियारे खां पोइ हिकु असां अञा बि हिन खां वधीक 2-3 ते प्रोग्राम कंदासीं। उन में असां शाइर सुठनि शाइरनि वॾनि शाइरनि खे बि आणींदासीं, अदीबनि खे बि आणींदासीं,
असल में असांजो जेका सोच मुंहिंजी हुई न त असां कंहिं आर्ट काउंसिल में या कंहिं वॾे इदारे में ही प्रोग्राम कयूं, पर साईं जे थोरो अचण वञण जो मसइलो आहे, असांखे उहो मद्देनज़र रखिणो पवंदो आहे। न त हीउ प्रोग्राम असां जो असल में ख़ैरपुर या पीर ॻोठे कंहिं वॾे कंहिं सुठे कंहिं इदारे में रखण जो प्रोग्राम हुयो, पर साईं जे अचण जो थोरो मजबूरी खे असां मद्देनज़र रखंदे असां ही बुनियादु विधो आहे। ऐं इनशाला अॼु मां तव्हां सां हिन हारनि मज़दूरनि जेका सो लगारी साहिबान जे ॻोठ में वाइदो करे थो वञा त इनशाला जेकॾहिं हयाती बख़ैर जे मुंहिंजी हयाती आहे त ताजल बेवस ऐं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जी लेवल जो इनशाला ही शाइर बणिजी मथे उभरंदो। ऐं इहा बि ताला ख़ुशी जी ॻाल्हि आहे त रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर चंदी जेका सो इनशाला महीननि या ॾींहंनि में मीडियम वेव लेकिन डिजिटल मीडियम थी रहियो आहे। हुनजो कमु तक़रीबन रुपए मां 12 आना कमु थी वियो आहे, मरमती कमु थी वियो आहे, स्टूडियो वग़ैरह बिल्कुलु सभु सेट थी विया आहिनि। बाक़ी थोरो कमु बचियो आहे, कुझु अरसे में डिजिटल जेको आहे सो मीडियम वेव थी अचे ऐं उहा मीडियम वेव अहिड़ी आहे जेका पूरे पाकिस्तान छा पर दुनिया में बि अहिड़ो चैनल जेको आहे मीडियम ट्रांसमीटर कोन्हे जहिड़ो ख़ैरपुर खे मिली रहियो आहे। ऐं उनजो वॾो सबबु इहो आहे त इंडिया जेको आहे नापाक जेके इरादा खणी असांजे पाकिस्तान ते मीडिया ते हमिलो थो करे, उन्हनि जे नापाक जज़्बनि खे इंडिया जे पाक जवाबु ॾियण लाइ ख़ैरपुर खे वधि में वधि जेको आहे सो अपग्रेड कयो वियो आहे। इहा तव्हां लाइ ख़ुशनसीब जी ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे त इनशाअल्लाह ताला साईं बख़्शर लगारी साहिबु इनशाअल्लाह असांजो मोहसिना साईं जो शफ़क़त जो असांखे उमेदु आहे त असांजे मथां हथु रखंदो ऐं जीअं सभु माज़ी में साईं जो हथु असांजे मथां रहियो आहे ईअं ई हथु रहंदो। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां, जंहिं वक़्तु रेडियो पाकिस्तान जे ख़ासि तौर ते मां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि, जॾहिं मुंहिंजे बचनि खां इमरान हुकूमत में रोज़ी खसी वई त साईं बख़्शर लगारी साहिबु पंहिंजे बचनि जी रोज़ी खसे मुंहिंजे बचनि खे ॾिनी। मां साईं जी अज़मत खे सलाम पेश थो कयां, मां सभिनी दोस्तनि जी इज़मत खे सलाम पेश थो कयां जेके हर मुश्किल वक़्त में असां सां गॾु रहिया आहिनि त हिन कंहिं बि वक़्तु मोड़ ते असां बि हिननि खे कोन छॾींदासीं इनशाअल्लाह ताला। अॼु इहो ऐलान कंदे मूंखे फ़ख़्रु महसूसु थिए थो त सुभाणे को ॾींहुं छॾे परीहं खां रेडियो पाकिस्तान लाड़काणो मिठी बिटशा ऐं कराची जा साईं जा एटम नग़मा जेके नशर थियणु शुरू थी वेंदा। अव्हां जी वॾी महिरबानी ऐं इनशाअल्लाह वरी सुठनि फ़नकारनि जी आवाज़ में फौरी तौर साईं जा तव्हां शाइरी ॿुधी सघंदा। अव्हां जा लख कुर्ब, अव्हां जे मोहबत जी वॾी महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़। अली बख़्श साहिबु, इहा हक़ीक़त आहे त साईंअ सां असांजो इलाही पुराणो वास्तो आहे। 1987 में जॾहिं आउं टीचर थियुसि, मिल कॉलोनीअ में मुंहिंजी अपॉइंटमेंट थी त उन वक़्तु साईंअ सां मुलाक़ात थी ऐं अॼु ॾींहं ताईं अल्हम्दुलिल्लाह जेको आहे साईं खे चवां साईं सां हलूं पिया ऐं इनशाअल्लाह जेको आहे सो जेसि ताईं ज़िंदगी आहे इहे रिश्ता जेको आहे सो पोइ औलाद ताईं बि कन्वर्ट थी था वञनि, छो जो असांजी औलाद ऐं हिन जी औलाद बि हिक ॿिए खे ॼाणे वाणे थी। इहा भाउ अली बख़्श मूंखे यादि था अचनि उहे लफ़्ज़ जॾहिं शुरूअ में हितड़े आयो, अली बख़्श खे वठी मां आयुसि, वेठासीं, उस्ताद मुश्ताक बि हुयो ऐं जॾहिं हिन शाइरीअ जे हिसाब सां गुफ़्तगू थी त मूंखे उस्ताद भाउ अली बख़्श मयार ॾेई चयो त यार हे शाइर आहे, तव्हां हिन खे जेको आहे सो कॾहिं मूंसां तो ज़िक्र न कयो आहे। मां चयो यार सची ॻाल्हि इहा थी त मूंखे बि इल्मु कोन्हे त को साईं जो जेको आहे सो कैसेट जे दुनिया में बि शाइरी आहे, छो जो असांजो वरी इन शाइरीअ सां लॻाव घटि। बाक़ी अधे जा जेको आहे ॿ टे नातूं सुल्तान चने खां चवरायूं या ॿ टनि ॿियनि दोस्तनि खां नेमत सोलंगीअ खां चवरायूं, हा हाफ़िज़ निसार खां चवरायूं, त नातिन जे हिसाब सां ख़बर हुई पर हिन पासे जो रुख जी मूंखे ख़बर न हुई। बहरहाल पहिरियों लिकल हुयो। बहरहाल अल्लाह साईं जेको आहे हयाती ॾिएसि। हिन खां अॻु में चाहे मोहरम खे गुज़ारिश कबूं त ॿ लफ़्ज़ हू चए थो त मां ॻाल्हाईंदुसि ऐं साईं खे गुज़ारिश आहे त मुख़्तसिरनि टाइम इलाही थी आहे। दादा ठीकु आहे, मुंहिंजे लाइ टाइम कोन्हे, तुंहिंजे लाइ टाइम खपी वियो आहे वरी। बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। मुर्क हिन महलात जी तुंहिंजे मथां घोरे छॾियां, जे वस पुॼे मुंहिंजो त तोखे सोन में तोरे छॾियां। मुर्क हिन महलात जी तुंहिंजे मथां घोरे छॾियां, जे वस पुॼे मुंहिंजो त तोखे सोन में तोरे छॾियां। दम बदम दुनिया रहे थी,
हीअ दुनिया तुंहिंजे क़दमनि सां आबाद, दम बदम दुनिया रहे थी तुंहिंजे क़दमनि सां आबाद, छो न तोखे साह ॾे सोरे छॾियां, मुर्क हिन मालात जी तुंहिंजे मथां घोरे छॾियां। मुंहिंजा साईं उस्ताद बख्शल लगारी पंहिंजो मट त पाण आहे, पर हीअ जूए साईं जन वटि मूंखे आइण वारो भाउ अली बख्श मरी हुयो। जॾहिं साईं जन सां मुलाक़ात थी त साईं असां हिते गुफ़्तगू कईसीं। मूं चयोमांसि साईं तव्हां रेडियो ते बि आयो? चई हा। मां भाउ अली बख्श मरीअ खे हुते रेडियो पाकिस्तान ते चयो साईं जन जा जेके कलाम आहिनि उहे हलाईंदा कयो। साईंअ जी शाइरी माशाअल्लाह पंहिंजो तारफ़लाक पाण आहे। इंशाअल्लाह असां जेतर ज़िंदा आहियूं त अली बख्श जेको वाइदो कयो आहे इन जे कचहरीअ कराइण जो ऐं शाम जो, इंशाअल्लाह अञा उहा ॻाल्हि परे न आहे। इंशाअल्लाह कराईंदासूंसि, पर आर्ट काउंसिल में तो खणी वेंदासूंसि। मां इहा अॻ में बि रखी छॾी आहे। मुंहिंजा साईं वॾी महिरबानी भाउ असगर जी, उस्ताद असगर जी, सॼी संगत जी, भाउ मुश्ताक आरी जे, मुश्ताक लगारीअ जी, जो असांखे बि घड़ी हिकिड़ो ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जा ॾिनऊं। असां छो त उस्ताद हामी साहब चयो त मिठनि माण्हुनि अॻियां हामी, मिठो ॻाल्हाइणो पवंदो, लफ़्ज़नि खां अॻ में लफ़्ज़ तोड़ना पवंदा, अखियुनि सां हाल दिलनि जा यार ओड़ना पवंदा, अगरि जे ज़ुबान ख़ामोश रही हरगिज़ न चप चोर न पवंदा। अस्सलाम वालेकुम। ॻाल्हाए मां मज़ाक न कयो। हक़ीक़त हीउ जेको असांजो अॼु जो प्रोग्राम थियो आहे इहो अली बख्श मूंखे फ़ोन कई, उते बि जेको आहे कराचीअ में गॾु हुयासीं तॾहिं बि डिस्कस थी त सियारे जे हिसाब सां असांजूं स्काउट जूं कैंपूं लॻंदियूं आहिनि, टाइमिंग जी कमी हुई। हींअर इलाही दफ़ा जेको असां चई वेठा आहियूं भला नंढो ई प्रोग्राम भला शुरूआति त कयूं, उन सां गॾोगॾु जेकॾहिं हुनजी मच कचहरी आहे अॻ में असां पंहिंजो प्रोग्राम करे वरी अलाह मालिकार इंशाअल्लाह जेको आहे सो अॻिते इहा कोशिशि ज़रूरु आहे त सुठे नमूने सां प्रोग्राम इंशाअल्लाह कबो। हाणे साईं बख्श अली साहब खां खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बि करे ऐं इहो बाहि जो बभड़ हिन सीने मझां इहो कीअं कढियो, कीअं अंदर में सांढियूं वेठो आहे। कॾहिं कॾहिं हिन जा भड़का ॿाहिरि निकिरनि थियूं, ॿाफूं ॿाहिरि निकिरनि थियूं, अंदर में वते थो रझंदो। हिन शुरूआति कीअं कई ऐं जेको आहे सो इहो कीअं जेको आहे सो इन पासे ॾे तुंहिंजो ख़्यालु थियो, किथां हले, छो जो कंहिं शाइर जी शाइरी ईअं त न आहे न त मुंहिंजो यार त आहे हिते। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त मां तमामु दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढी असांजे नाले कयूं, क़ुर्ब जा क़दम भरे आया। मां एतिरो मान नथो लहां जेतिरो तव्हां संगत मूंखे ॾिनो आहे। मूंखे त पाण खे कुझु सम्झा बि नथो। बहरहाल जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़रीदारी लाइ हिकिड़ी ॿुढड़ी सुट खणी आई हुई ऐं ख़रीदारनि जी लिस्ट में शामिलु थी, अॼु तव्हां मूंखे मान ॾेई शाइरनि जी लिस्ट में शामिलु कयो आहे। मां ईअं ई सम्झां थो पियो। इहे तव्हां सभिनी दोस्तनि जा थोरा आहिनि। मां वरी बि तव्हांखे दिलि जे गहराइनि सां भलीकार बि चवां थो ऐं शुक्रियो बि अदा कयां थो पियो। ऐं पंहिंजी शाइरी मां बसि सिर्फ़ु 2-4 सिटरूं तव्हांजे अॻियां पेश कंदुमि, छो जो अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। शुरूआति कीअं कई? हाली एंड था कयूं, शुरूआति वरी जंहिं टाइम इंटरव्यू थियो त पोइ कंदासीं। हीअ रेहाना मुंहिंजो इंटरव्यू कोन्हे को, इनशाला जंहिं वक़्तु रेडियो पाकिस्तान जे स्टूडियोज़ में रिकॉर्डिंग थी इंटरव्यू जी, पोइ उते तव्हांखे ॿुधाईंदासीं त शुरूआति कीअं थी। ज़िंदगीअ जूं राहतूं मूंखे मिलियूं, ज़िंदगीअ जूं राहतूं मूंखे मिलियूं, चाह मां ही चाहतूं मूंखे मिलियूं। प्यार वारनि प्यार ॾेई पंहिंजो कयो। अॼु जेको तव्हां मूंखे मान ॾिनो आहे इहो काफ़ी मान आहे मुंहिंजे लाइ। प्यार वारनि प्यार ॾेई पंहिंजो कयो, इश्क में सभु अज़मतूं मूंखे मिलियूं। छा खपे बख़्शल लगारी ॿियो अञा, छा खपे बख़्शल लगारी ॿियो अञा, मेठ माणा मोहबतूं मूंखे मिलियूं।
ज़िंदगीअ जूं राहतूं मूंखे मिलियूं। मां वरी हिकु दफ़ो ॿीहर बि सभिनी दोस्तनि जो, मां नालो कंहिंजो बि नथो खणां, जेकी बि मुंहिंजी संगत आहे सभिनी जो मां शुक्रिया अदा कयां थो पियो। प्रोग्राम हलंदो हिते 12:01 थींदो। हाणे असां वटि हिन महफ़िल में दोस्त सुघड़ बि शामिलु आहिनि, त दिलि थी चए त उन्हनि खां बि कुझु बेत जेको आहे सो सुघड़ाइप जा ॿुधी आख़िर में बाक़ी इनशाला असां वटि जेको आहे सो बाबा अब्दु सोलंगी आहे, उन खां 2 कलाम जेको आहे सो फ़क़ीर बख़्शल जेको आहे सो लगारीअ जा ज़रूरु ॿुधंदासीं। पर उन खां अॻु में भाउ अली मोहम्मद लाशारी साहिब खे गुज़ारिश आहे त हू जेको आहे सो अल्लाह जे ॾिने मां कुझु न कुझु ॿुधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। भली आयव भला पिरी, भला पेर भरे, अजीब आयव अंगण ते, अॼु केॾा कुर्ब करे। खिली मिलूं पाण में, भाकुर पाण भरे, रूह गॾियूं रमज़ान चवे, खावंदो ख़ैरु करे। जेको मोहबत मंझि मरे, सो जहिड़ो आहे जहान में। भली आए भला पिरी, तोले मन हुयो मांदो, मोहबत रखी मन में, पोइ तन थिए ताज़ो। कावड़ कढो कलूब मां, पोइ सुखियो थींदे सांजो। अदा पिरी कंदुई पंहिंजो, उमिरि लाइ अली मोहम्मद चवे। महबूब ॾिसो मुंहिंजो, त थिएव 100 वरनि जो सवाब। गुनाह वञनि गुम थी, आए जहनब खे बि जवाबु। शम्स कमर शर्मिंदा, अञा तिखो अथसि ताब। माण्हू कुल मुतीअ करे, अहिड़ो नूरी आहे नवाब। अजीब साण अली शेर चए, हली शौक़ो मिल शिताब। जे दीद मिलाए दीद सां, त कोयल थिए कवाब। उंजाए न सघे आब, पाणी सड़े पलक में। अस्सलाम वालेकुम। इहो अदो अली मोहम्मद लाशारी साहिबु। हाणे असां वटि ॿियो सुघड़ मौजूदु आहे, साईं हुसैन बख़्श गबोल साहिबु। उनखे गुज़ारिश आहे त हू बि अल्लाह जे ॾिने मां कुझु न कुझु ॿुधाए। हाज़रीन कचहरी पीर फ़कीर, अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद अर्ज़ु थियो त मुर्शिद हिकु ॾींहुं सिट इश्क दी पाढ़ी, चाह कनो चातो से सा दिल दे तख्ती ते चाढ़ी। सचू इश्क बुढ़ा न थी वे, तोड़े होवे चिटी ॾाढ़ी। पोड़े जवान ते कोन्हे जंहिंखे रब रंग लाए, महबूबनि जे सदके हेणे डुबरे ते कोन्हे जंहिं ते इनायत रब करे। अर्ज़ु थियो त बाक़ी लालच पेट जी त कोन छॾींदो मोह पे, चवंदो त 2 मीटर खफण जा बि हुजनि। पर अर्ज़ु थियो त नांगे न नफ़्स खे निवाए ॿध नोड़ीअ में, नांगे न नफ़्स खे निवाए ॿध नोड़ीअ में। घणो घुरई त घुटा ॾेसि कल्ब कोड़ीअ में, रही रहंदे केतिरो अदा हिन काइनात कूड़ीअ में। खणंदई खट नींदई जिस्म हिकु जोड़ीअ में, विञाई उमिरि वॾाईअ में त पिराए उमिरि पोड़ीअ में। न त इन सामीअ सोड़ीअ में पियो सारींदे सामाणो चए। अञा फ़क़ीर चए थो त नांगे हिन नफ़्स ते तूं करड़ो रख काटो, ढर ॾेई ढिलो कंदेसि त घणो विझंदुई घाटो। हरो त हिदायत जो ॾेसि अदब संदो आटो, न सम्झई सिक में त सड़े खणजांसि साटो। न त अहिड़ो चखाइजांसि चाटो, जंहिंमें पुरदो न बचेसि पंधी चए। अर्ज़ु थियो त नांगे हिन नफ़्स ते तूं कदम खण कड़की, छो जो दिलासा ॾींदुई वेंदुई राह बि रड़की। मता पए अहिड़े लाचार ते लड़की, पोइ पधरो थिए पंधी चए। अर्ज़ु थियो त जुल्फ़ दे नांग डंगन बेसांग, तिहां बुरबांग मुया मन मांग त मुर्गा तीर तुम्हारा। सजण दे सैन चलावे चैन, दुखावे दैन अगन को ऐन दिया आब अनवारा। तुरन की टोर घिना को चोर, घोल घता हमल मैता जग सारा। लब लाल रहने गुल खुशहाल, वह मोती मरजान वाले। बुलबुल छोड़ औदन कुल बुलस्तान वाले।
इश्क ते माही बलकीस सलेमान वाले हैरत दे विच हातिंग हुआ देख सकी सिरदान वाले हक दे हिदायत अली सर छोड़ गैर गुमान वाले हक दे हादी सबक सिखाया मुर्शिद पीर जहान वाले। अर्ज़ थियो त थोरो दोस्तनि जो फरमाइश आहे त कुझु अश्क जी ॻाल्हि बि हुजे। अर्ज़ थियो त हिकिड़े दोस्त चयो त इहे ॻाल्हियूं न कंदो कर, ॿिए चयो त मां होको ॾींदो रहंदुसि अश्क जो। हाणे ॿियो दोस्त चएसि पियो त न यार ईअं न कुझु भरम जी ॻाल्हि कजां। हाणे चएसि पियो त रह यार कबो इज़हार अहवाल अंदर जो कुझु तोसां हिन सनड़नि सनड़नि सूरनि जो वए डुख ॾमर जो कुझु तोसां। चई त भला अञा कुझु ॻाल्हि करणी आहे, चए अञा कुझु मूंखे दिलि में हसरत आहे। चई ॿुधाए। चएसि पियो त तो ख़ुशि थी वक़्तु गुज़ारियो पे मूं आप अखियुनि मां हारियो पे तो मूंखे कीन संभारियो पे मूं तोखे कीन विसारियो पे छो जो ॻाल्हायल हो उमिरि भर जो कुझु तोसां। रह यार कबो इज़हार अहवाल अंदर जो कुझु तोसां हिन सनड़नि सनड़नि सूरनि जो वए डुख ॾमर जो कुझु तोसां। चयईं त अञा चई त कुझु ॿुधणो आहे। चई त प्यार जा वेरी पापी माण्हू ॼट वेठा आहिनि जापी माण्हू ड्रॉ करे आहिनि ड्रापी माण्हू सेई आहिनि सुञापी माण्हू पर बि गुफ़्तो छेड़ियो में माण्हुनि जे मकर जो कुझु तोसां। रह यार कबो इज़हार अहवाल अंदर जो कुझु तोसां हिन सनड़नि सनड़नि सूरनि जो वए डुख ॾमर जो कुझु तोसां। सौज़ खे सोणे यार चयो मूं मंठार चयो दिलि जा कर दिलदार चयो ॾे मोकल हाणे हलो था वरी मिलबो पोइ पार जो कुझु तोसां। रह यार कबो इज़हार अहवाल अंदर जो कुझु। सर असां वटि महफ़िल में अलगोदे वारो बि दोस्त आहे, उनखे बि ॿुधंदासीं। हाणे चाचे मोहरम खे जेको आहे गुज़ारिश कंदासीं त हू 2 शेर ॿुधाए, उनखां पोइ साईं असगर साहब खे ॿुधबो। हा 2 मिंट अदा ढोलक वारो दोस्त आहे साईं मोहरम चाहे मोहरम साहब बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सिंधु सदाई सोभ साईं जन जी मूंखे बि सम्झायईं त सिंध ते ॿुधाए। सिंधु सदाई सोभ थी माणे सोभ सिंध मर्दन अची महरम चवे ॾिनो कुर्बदारनि कंध अथनि इहो हंधु जीजल तुंहिंजे झोलीअ में। अर्चो त हक़ खसे हक़दारनि जा कई देस वारनि सां दिगरानी पारनि ते कीअं पारो ठाही तो नाहर तुंहिंजी निगरानी हे गट गिचीअ में थो लड़कई नीव ठाहे तोखे निसरानी पिरी पग परियां पाए कन गंजीअ गोड में गुज़रानी। सिंधी सकाफ़त सूर्य सिंधीअ मागन ते मटी नाहे अञा त सिंधु असांजी आहे तो असां को कटी नाहे। भला भई त भिटाईअ जा सिंधी सिटका सटी नाहे अञा त सिंधु असांजी आहे तो असां को कटी नाहे। किबलार चो त लिफ्ट बंगलो लया तुझी लिफ्ट बंगलो लया तुझी हे जाम वेठा यारनि में तूं सुम्ही सुख सेज पलंग ते असीं वेसूं वारनि में तूं हली हेलीकॉप्टर में हर कुतो बि तुंहिंजे कारनि में न्यूयॉर्क पड़े नीगर तुंहिंजो आहे निटर उस में नंढड़ो रोए हे ॿार असांजो ॿारनि में न्यूयॉर्क पड़े नीगर तुंहिंजो सिंधीअ पुट खे पटी नाहे अञा त सिंधु असांजी आहे तो असां को कटी नाहे। भला पए त भिटाईअ जा सिंधी सिटका सटी नाहे अञा त सिंधु असांजी आहे तो असां को कटी नाहे। अर्चो त करे इज़त आयल जी हे सिक जो सबक सारियूं था उस्ताद असगर साईं।
चऊं था त करे इज़त आयल जी हे सिक जो सबक सारियूं था मरे मेज़बान भल मरे महिमान असी कोन मारियूं था मरे मेज़बान भल मरे महिमान असी की न मारियूं था दंग करे वटि धारा हणी धणु असी वरी धारियूं था हे ना निड़ीअ ते तुझा आहिनि घुटनि सां गॾु खारियूं था तो वटि दीनर सेठ दियाननि जा वतन वासीअ वटि वटी नाहे अञा त सिंध असांजी आहे तो असां कहूं घटी नाहे अर्चो त हित मिसकीन मारुनि जो मास हॾनि था रोड़ी तो घुरई मुंहं ते मज़ूरी जो खंजर तंहिंखे खोड़ी तो पटी उघाड़े सीने तूं हे खून में हथड़ा ॿोड़ी तो केॾो कपिड़ो हे कना तूं बनाए बैनर झंडियूं जोड़ी तो हिते खपनि बिना कुराड़ी पया लाछ जंहिंजी लटी नाहे अञा त सिंध असांजी आहे तो असां कहूं घटी नाहे आख़िर में अर्चो ज़मीन ज़रे माल लुटो तो कंहिं अल्लाह रासीअ जी दूल्हा देस दिलारे सभु कंहिं वतन वासीअ जी सदा सां गॾु ॾंड सुणाए ॿी फतवा पासीअ जी वेतर वधे वरियाम चवे संसर सोच सियासीअ जी फुरिया तुंहिंजे फटकने फ़क़ीर जी जान फटी नाहे अञा त सिंध असांजी आहे तो असां कहूं घटी नाहे वाह साईं वाह यार मुंहिंजी बि दिलि चए थी मां ॿ शेर चवां हा उस्ताद असगर आख़िर में अथई उस्ताद असगर आख़िर में चवंदो न उस्ताद असगर पोइ असां ॿ शेर ज़रूरु चवंदासीं उस्ताद बुखारीअ जा भला यार हाणे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध भाई असांखे बि भड़के थी चए थो गुग ऊंदहि खे ॾिसी वेहिजे छो दिलि हारे गुग ऊंदहि खे ॾिसी वेहिजे छो दिलि हारे पेर ते पेर खजे पर लॻातार खजे केॾे बि राह हुजे खुटी पवंदी आहे राति जे पेट मां पिरह फुटी पवंदी आहे चए लुॾंदे लुॾंदे सच जी ॿेड़ी पार उकारे विझंदी आहे हिन जेके नाला खयां आहिनि उन जी हक़ीक़त में हिकिड़े असां वटि का अहमियत कान्हे पर उन्हनि शयुनि जे हुन जेको अहमियत खे उजागर कयो आहे जेकॾहिं इहे शयूं हीअं कनि त चङो भले खे जेको ॻारे सघनि थियूं चए थो लुॾंदे लुॾंदे सच जी ॿेड़ी पार उकारे विझंदे थी छुहंदे छुहंदे नरड़ी छुहणी डूंगर ॾारे विझंदी आहे दुखंदे दुख ॿरंदे ॿरंदे अक जी काठी लोह पघारे विझंदी आहे दुखंदे दुखंदे सर जी तीली ॿेला ॿारे विझंदी आहे हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं असगर मैसर साहिब खे त हू कुझु अलाह जे ॾिने मां असांखे ॿुधाए छो जो इन जो कोई फ़ाइदो वठूं हूंदे मां साईं असगर मैसर साहिब बिस्मिल्लाह रहमान रहीम महफ़िल सारी मुर्के थी पई आया आहिनि प्यारा माण्हू महफ़िल सारी मुर्के थी पई आया आहिनि प्यारा माण्हू ॾुखड़नि में दिलि जाए ॾियण खे दिलड़ीअ खे दिलि वारा माण्हू कुर्ब में असगर क़ैद करे विया मूंखे आहिनि मुंहिंजा साईं सोन खां ज़्यादा मूंखे लॻनि था सोना ही सभु सारा माण्हू सावण सावण कनि ॾोथी मुंहिंजे ॾेह जा सावण सावण कनि ॾोथी मुंहिंजे ॾेह जा उते अची असगर बादल जे बरसनि त झूपा झांगी अड़नि सरा थियनि संसार में तूं मालिक मोब मिठो मां गंदो गुनाहगार तूं मालिक मोब मिठो मां गंदो गुनाहगार मदायूं महेसर में बेहद बेशुमार तूं गनी तूं गफ़ारा असगर तुंहिंजे आसरे मले जन अछो कयो कलब जो कींगर मले जन अछो कयो कलब जो कींगर असगर तनी घर रांझन रीझी आयो चरियो चवनि जे मुंहं से आहिनि पाण चरिया चरियो चवनि जे मुंहं से आहिनि पाण चरिया असगर तन ते इश्क जा ॿारण कोन ॿरिया जेके तागो की न तरिया से सुध चा चढ़नि सीर जी हमद बारी ताला ॿुधाईंदो साईं हाल हीणो आहे असांजो पर हलाए थो ख़ुदा
हाल हीणो आ असांजो पर हलाए थो ख़ुदा रिज़्क़ रोज़ी टाइम पंहिंजे ते पुॼाए थो ख़ुदा तूं फना ऐं मां फना हू क़ाइम आहे क़ादिर करीम तूं फना ऐं मां फना हू क़ाइम आहे क़ादिर करीम पर असांखे मुश्किलातुनि खां बचाए थो ख़ुदा हाल हीणो आहे असांजो पर हलाए थो ख़ुदा रिज़्क़ रोज़ी टाइम पंहिंजे ते पुॼाए थो ख़ुदा तार पंहिंजे मन संदी मालिक मिठे सां छॾ ॻंढे तार पंहिंजे मन संदी मालिक मिठे सां छॾ ॻंढे भागड़ा ॾिस कीअं तुंहिंजा पोइ वराए थो ख़ुदा हाल हीणो आहे असांजो पर हलाए थो ख़ुदा रिज़्क़ रोज़ी टाइम पंहिंजे ते पुॼाए थो ख़ुदा गुण सदाईं गाए असगर जो सहारो आहे सभिनि गुण सदाईं गाए असगर जो सहारो आहे सभिनि वियो खटी तिसो महेसर जो रिझाए थो ख़ुदा हाल हीणो आहे असांजो पर हलाए थो ख़ुदा रिज़्क़ रोज़ी टाइम पंहिंजे ते पुॼाए थो ख़ुदा हाणे हिकिड़ी से नात शरीफ़ आहे उहा ॿुधाईंदुसि पोइ मुंहिंजा मौला मूंखे हाणे मदीने पार ॾे मोकिल मुंहिंजा मौला मूंखे हाणे मदीने पार ॾे मोकिल पसां रोज़ो हबीबन जो सोणे सरदार ॾे मोकिल मुंहिंजा मौला मूंखे हाणे मदीने पार ॾे मोकिल लही दर हा लही गम था वञनि दिलि जा उते पहुचण सां हिकु पल में लही गम था वञनि दिलि जा उते पहुचण सां हिकु पल में मरामांदो हिते मां थो मिठे मंठार ॾे मोकिल मुंहिंजा मौला मूंखे हाणे मदीने पार ॾे मोकिल पसां रोज़ो हबीबन जो सुणे सरदार ॾे मोकिल रहे थी रूह में हरदम मूंखे पैसार सरवर जी रहे थी रूह में हरदम मूंखे पैसार सरवर जी फिटी वई निंड नेणनि जी हीअं जे हार ॾे मोकिल मुंहिंजा मौला मूंखे हाणे मदीने पार ॾे मोकिल पसां रोज़ो हबीबन जो सुणे सरदार ॾे मोकिल जंहिं जे इश्क में असगर सफ़ा सोगो थियल आहे जंहिं जे इश्क में असगर सफ़ा सोगो थियल आहे तंहिं मिसकीन महेसर खे अखियुनि जे ठार ॾे मोकिल मुंहिंजा मौला मूंखे हाणे मदीने पार ॾे मोकिल पसां रोज़ो हबीबन जो सुणे सरदार ॾे मोकिल